वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। नवंदेरो में पुलिस चौकी ते हमले में ॿिनि अहलकारनि जे ज़ख़्मी थियण ऐं हथियार फुर करण वारो वाक़ियो, जंहिंमें सालार भुट्टो पुलिस चौकी ते मोटरसाइकिल सवार थियनि जवाबदार ॿिनि पुलिस एहलकारनि सनाउल्ला चने अयाज़ पिताफ़ी खे ज़ख़्मी करण बाद सरकारी हथियार बि फुर करे विया हुआ। एसएसपी लाड़काणो में रोहल खोसो वाक़े वारे हंधि पहुची वारदात जो जाइज़ो वरितो आहे। पुलिस चौकी ते हमलो कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ टीमूं जोड़ी वयूं, नाकाबंदी कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुमताज़ जखरो। जी मुमताज़, वधीक छा तफ़सील आहिनि हिन हवाले सां? जी बिल्कुल, गुज़िरे रात नवंदरो थाने जी हद सालार भुट्टो पुलिस चौकीअ ते मोटरसाइकिल सवार 6 ॼणनि ॿिनि पुलिस एहलकारनि सां जेड़े बाद ॿिन्ही पुलिस एहलकारनि सनाउल्ला चनो ऐं अयाज़ पिताफ़ीअ खे ज़ख़्मी करण बाद सरकारी हथियार फुर करण बाद फ़रार थी विया हुआ। एसएसपी लाड़काणो मीर रोहल खोसो वाक़े वारे हंधि पहुची जाइ वारदात जो मुख़्तलिफ़ रुख़नि सां जाइज़ो वरितो आहे। एसएसपी लाड़काणो पारां नाकाबंदी जो हुकुम ॾींदे पुलिस चौकीअ ते हमलो कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ ख़ुसूसी टीमूं पिणु जोड़ी वयूं आहिनि। होॾां डीआईजी लाड़काणो नासिर आफ्ताब पठान पारां चौकीअ ते हमले में ॿिनि पुलिस एहलकारनि जे ज़ख़्मी थियण ऐं सरकारी हथियार फुरण जो नोटिस वठंदे एसएसपी लाड़काणो मीर रोहल खोसो सां राब्तो कंदे चौकीअ ते हमलो कंदड़ जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे कैफ़र किरदार ताईं पहुचाइण जूं सख़्तीअ सां हिदायतूं पिणु जारी कयूं आहिनि। जॾहिं त ज़ख़्मी पुलिस एहलकारनि सनाउल्ला चनो ऐं अयाज़ पिताफ़ीअ खे बहितर इलाज जूं पिणु सहूलियतूं फ़राहम करण लाइ आईसी वेलफेयर रेंज खे हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मुमताज़ अपडेट करण लाइ।